अस्सलामुअलैकुम दोस्तों, छाला खुशियो खेरा मन लॻो पिया हीअ त मां मुजस्सिमरो तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल मुजस्सिमरो। सो दोस्तों, अॼु जेको आहे शहर थो वञा त मां फ़नी वीडियो ठाहींदो आहियां, पर जेको आहे बारिश खां पोइ दोस्त जेके मुंहिंजी वीडियोस में गॾु हूंदा आहिनि, जेको मुंहिंजो साथ ॾींदा आहिनि, असल में घरु ठाहिण में मसरूफ़ लॻा हुआ। छो त बारिश खां पोइ जेको आहे घरनि जी हालत ख़राब थी पई आहे, तो घर सेट था अलाह पाक रहम कंदो। सो दोस्तों, हिनमहिल रस्ते तां वञा पियो त साम्हूं ही ॻोठ मुंहिंजो आहे, ॻोठ हाजी गुल मोहम्मद सुमरो। दोस्तों, रस्ते ते ही टेंट वेठमि, ही टेंट रस्तनि ते। सो अचो त तव्हांखे टेंट ॾेखारियां थो ऐं अंदरि ॾिसूं था टेंटनि में छा सुठी फ़सुलु सॼा ॿुॾी आहे। इन ॻाल्हि हे साम्हूं टेंट लॻा पिया आहिनि ऐं हीअ आहे जेको आहे मुंहिंजे मामू जी जॻह आहे, ऐं हीअ समय असांजी पंहिंजी जॻह आहे मामू जी। ऐं हीअ मुंहिंजो ॻोठ आहे जी गुल मोहम्मद सुमरो, ऐं हीअ पाणी बीठो आहे घरनि जे ॿाहिरि। तो मां पुॼी वियो आहियां टेंटनि वटि। ही मुंहिंजे पोइ जेको आहे टेंट लॻा पिया आहिनि। अचो त तव्हांखे टेंट ॾेखारियां। तो ही टेंट लॻा पिया आहिनि। सो हुन रस्ते खां वठी तक़रीबन 100 टेंट हिते आयो आहे। हिन जेको आहे सोलंगियुनि जे ॻोठ में हिते टेंट लॻा पिया आहिनि। सो अचो त मिलूं था कंहिं जेको आहे सोलंगी सां, ऐं हुनखां जेको आहे पुछंदासीं त अञा घणा तव्हां हणंदव टेंट। सो असां जेको आहे हिकिड़ो सोलंगी मौजूदु आहे। अचो त हिन खां पुछा कयूं। वालेकुम सलाम। अदा छा हाल आहे? खुशियो ख़ैर आहे? हथु ॾींदव? हे घणा टेंट आया था तव्हां? हाँ 50। अच्छा 50 हणी छॾियो आहे? हाँ ना 3-4 आहिनि अञा जी 100 टेंट आहिनि। अच्छा माना हे सॼा तव्हां आया आहिनि? हे सॼो वाइट जेको रस्तो लॻो पिया तव्हां आया आहिनि? अच्छा, हिन खां अलावा तव्हांखे राशन पाणी वाणी ॾींदो न, खाधो पीतो? हाँ ॾींदा अञा। अच्छा, घणा महीना हिते हलंदी? 6 महीना। अच्छा 6 महीना माना तव्हां सां हिते जेको आहे न हाजी सोलंगी हाजी मीर मोहम्मद सोलंगी असांजो जेको आहे जवान मौजूदु आहे, जेको ॿुधाए थो त मां जेको आहे पंहिंजे हथनि सां जेको आहे 50 टेंट हणी वेठो आहियां। जेको आहे तव्हांजा घर किरी पिया आहिनि, तव्हां हिन जॻह जेको आहे टेंट रस्तनि ते हेॾे वेठा आहिनि। सो अलाह पाक रहम कंदो। अञा वधीक पुछंदा ॿियो कुझु आहे चवणु? न बसि न। त दोस्तो, हीअ जहिड़ो कमु थो करे, अलाह पाक रहम करे। नालो छा आहे? शाकिर सोलंगी। शाकिर सोलंगी आहे असां सां गॾु, जेको आहे सो असांजी लाइन ते मौजूदु आहे। हीअ टेंट जेके तव्हां आहिनि, तव्हां अकेले आहियो या ॿिया बि हुआ माण्हू गॾु? ॿिया इलाही हुया। अच्छा, पोइ छा था चओ तव्हां? माना हाणे त रहंदो हिते तव्हां या बसि ख़ाली हया अथव? रहंदासीं बि। अच्छा रहंदासीं। तव्हांजे घरनि जी सूरत हाल ॾे? घर सफ़ा तबाह थी विया आहिनि। अच्छा माना घर जेको आहे तबाह थी पिया आहिनि, करे तव्हां जेको टेंट तव्हांखे कंहिं न? शाकिर सोलंगी ॿुधायो त असां जेको आहे घर तबाह थी विया आहिनि, इन करे जेको आहे असां टेंट हया अथऊं। 100 टेंट जेको आहे हिननि दोस्तनि हया आहिनि। हीअ टेंट लॻा पिया आहिनि सॼे रस्ते सां मीर मोहम्मद सोलंगी में। सो हिननि खे जेको आहे राशन पाणी जेको आहे 6 महीननि लाइ सरकार जे तरफ़ूं हिननि खे मिलंदो। हिन 6 महीना राशन मिलंदो। इन खां अलावा मेडिकल जेको आहे चेकअप उहो फ्री आहे। हीअ 6 टेंट लॻा पिया आहिनि। सो अञा छा आहे कंहिं न तव्हांखे टेंट कंहिं न तव्हांखे? हे साईं वॾे मोकिलिया आहिनि। वॾे चाहे नालो? इजाज़ साहब। इजाज़। अच्छा माना एजाज़ साहब तव्हांखे हीअ जेको 100 टेंट ॾिनो आहे? अच्छा, तव्हां छा चवंदव एजाज़ सोलंगी जे बारे में? बसि बारे में चवंदा त पाड़े में हमदर्दी करे थो, पाड़े वारनि खे सभु कुझु ॾिए थो। जी जी। जेको हुनजो हिसाबु किताबु आहे हमदर्दी कई अथई। ॿियो त न कोई साल अहिड़ो माण्हू लड़ी बि कोन आयो आहे। अच्छा, तव्हां राशन पाणी केरु ॾींदो आहे? राशन पाणी बि उहो ई मोकिलींदो आहे, पाण मोकिलींदो आहे। अच्छा, हे घणा महीना ये जेको कमु हलंदो? 3 महीना खनि हली सम्झंदो। अच्छा, तव्हांखे राशन ॾींदा? बिल्कुलु राशन बि मिलंदो, हर सहूलियत ॾींदा, मच्छर मार दवायूं ॾींदा, मच्छरदारियूं ॾींदा। हे तव्हां पाण आया आहिनि 100 टेंट जेको आहे रस्तनि न? हा, ही पाण सां हया आहिनि। अच्छा माना तव्हांखे मथूं जेको आहे मिलिया? हा, मथां उन्हनि वठी ॾिना आहिनि असांखे। असांजी पंहिंजी पाण हया जी। अच्छा, तव्हां त खुशियो ख़ैर आहे? अच्छा, तव्हां पाण आया आहिनि टेंट इहे ते? पाण आया आहिनि टेंट। सो मिलियासीं जेको आहे बारिश जे करे
घरनि जी हालत ख़राब लॻी पई आहे, हिन जे करे हिन जेको आहे बाउजन टेंट आहे यानी हिते जेको आहे सो घरनि जी हालत ख़राब बि लॻी पई आहे। ॿार बच्चा जेको आहे सो ॿाहिरि वेहण ते मजबूर आहिनि, उन टेंट में वेही जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि। अलाह पाक आहे जॻहियूं ठही पवंदियूं। सो हीअ फसुलनि जी हालत आहे, हीअ फसुल ॾिसो था, पोइ हिते अञा फसुलनि में पाणी बि आहे, बसि जेको रोड आहे उहो माना बचियलु आहे, बाक़ी ॻोठ घरनि में पाणी बसि। असां हाणे हलूं था शहर तरफ़, ॾिसूं था टैक्सी। हीअ तव्हांखे जेको आहे सो टेंट मां ॾेखारियो। सो वीडियो खे ॾिसिजो आख़िर ताईं, लाइक शेयर कमेंट लाज़मी कंदा ऐं मुजासिम सुमरो जो चैनल खे सब्सक्राइब कंदा। ठीकु आहे दोस्तों, जय हाली मदद।